पीर वसण वेझो ॿ मासूम सगा भाइर वाह में किरी ॿुॾी विया। हिकु फ़ौत ॿिए खे बेहोशी वारे हालत में पाणी खां ॿाहिरि कढियो वियो आहे। ॻोठ मेहर अली जमाली में 5 वरहनि जो हबीबुल्ला जमाली ऐं 7 वरहनि जो हसन अली जमाली रांदि खेॾण दौरान वीहों वाह में किरी पिया। ॿारनि जे रड़ियुनि ते इलाइक़े वासियुनि पहुची हबीबुल्ला जमाली खे बेहोशी वारे हालत में पाणी खां ॿाहिरि कढी वरितो, जॾहिं त 7 वरहनि जो हसन अली जमाली ॿुॾी फ़ौत थी वियो, जंहिंजो लाश काफ़ी ॻोल्हा खां पोइ कोरकी रेगुलेटर वटां हथ करे पाणी खां ॿाहिरि कढियो वियो आहे। फ़ौती ॿारड़े जो लाश घर पहुचण ते वारसनि में कोहराम मची वियो। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर आहे पीर वसण खां, जिते ॻोठ मेहर अली जमाली में रांदि करण दौरान 2 सगा भाइर 5 वरहनि जो हबीबुल्ला जमाली ऐं 7 वरहनि जो हसन अली जमाली वीहों वाह में किरी पिया। ॿारनि जे रड़ियुनि ते ॻोठाणनि पहुची हिकु नीगर हबीबुल्ला जमाली खे बेहोशी वारे हालत में वाह खां ॿाहिरि कढी वरितो, जॾहिं त 7 वरहनि जो हसन अली जमाली ॿुॾी फ़ौत थी वियो। फ़ौती ॿारड़े जो लाश काफ़ी ॻोल्हा खां पोइ कोरकी रेगुलेटर वटां हथ करे घर आंदो वियो त वारसनि में कोहराम मची वियो।